नाज़रीन हेडलाइंस सां ॾिठियूं ब्रेकिंग न्यूज़ आहे। मीरपुर माथेले में अवां सां शेयर कयूं पिया। मीरपुर माथेले में यूसी सेक्रेटरी अकरम सियाल जो सूमरा कॉलोनी के घर में लाश ठाहियो आहे। लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल पहुचायो वियो। पुलिस मूजिब वाक़े की जांच हलंदड़ आहे। अहम ख़बर नाज़रीन अवां खे ॾियूं पिया मीरपुर माथेले में, जिते यूसी सेक्रेटरी अकरम सियाल जो सूमरा कॉलोनी के घर में लाश ठाहियो आहे। लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल पहुचायो वियो। पुलिस जो चवण आहे त वाक़े की जांच हलंदड़ आहे। एक बार बीहर नाज़रीन अवां खे अहम ख़बर ॾियूं पिया मीरपुर माथेले में, जिते यूसी सेक्रेटरी अकरम सियाल जो सूमरा कॉलोनी में घर में लाश ठाहियो आहे। लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल पहुचायो वियो, जॾहिं त पुलिस जो चवण आहे त वाक़े जी जांच हलंदड़ आहे। एक बार बीहर नाज़रीन अवां खे ख़बर ॾियूं पिया मीरपुर माथेले में यूसी सेक्रेटरी अकरम सियाल जो सूमरा कॉलोनी के घर में लाश ठाहियो। लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल पहुचायो वियो। पुलिस मूजिब वाक़े जी जांच हलंदड़ आहे।